इते आगे ॿुधायूं त एंकर मुरीद अब्बास समेत ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में 4 सालनि खां पोइ अहम अॻभराई थी आहे। जवाबदार आतिफ ज़मान ख़िलाफ़ केस जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि मक़ामी अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾिया आहिनि। जवाबदार आतिफ ज़मान पंहिंजे भाउ आदिल ज़मान सां गॾिजी ॿिनि ॼणनि खे क़त्ल कयो। वाक़े जे CCTV फुटेज सां इस्तेमाल थियल हथियारनि जी फॉरेंसिक रिपोर्ट जी जांच कई वई। पुलिस जो चवणु आहे जवाबदारनि जे वकील शाहिदनि जे बयाननि ते जर मुकमल कई। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सरकारी शाहिदनि खे तलब करे वरितो, जॾहिं त जवाबदार आतिफ ज़मान 2019 में मुरीद अब्बास ऐं ख़िज़र हयात खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। सुप्रीम कोर्ट मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार आतिफ ज़मान जो भाउ आदिल ज़मान अञा ताईं फरार आहे। अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कयूं पिया। एंकर मुरीद अब्बास समेत ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में 4 सालनि खां पोइ अहम अॻभराई थी आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। एंकर मुरीद अब्बास समेत ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में 4 सालनि खां पोइ अहम अॻभराई थी आहे। जवाबदार आतिफ ज़मान ख़िलाफ़ केस जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि मक़ामी अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी। अॼु एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जेल कॉम्प्लेक्स में एंकर मुरीद अब्बास समेत ॿिनि ॼणनि जे क़त्ल में 4 सालनि खां पोइ अहम पेशरफ़्त थी आहे। जवाबदार आतिफ ज़मा ख़िलाफ़ केस जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। जवाबदार आतिफ ज़मा पंहिंजे भाउ आदिल ज़मा सां गॾिजी ॿिनि ॼणनि खे क़त्ल कयो। वाक़े जे CCTV फुटेजिस में इस्तेमाल थियल हथियारनि जी फॉरेंसिक रिपोर्ट जी जांच पिण करण जो हुकुम ॾिनो वियो। जवाबदारनि जे वकील शाहिदनि जे बयाननि ते जरह मुकमल कई। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सरकारी शाहिदनि खे पिण तलब करे वरितो आहे। जवाबदार आतिफ ज़मा 2019 में मुरीद अब्बास ऐं ख़िज़र हयात खे गोलियूं हणी क़त्ल कयो। सुप्रीम कोर्ट मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार आतिफ ज़मा जो भाउ आदिल ज़मा अञा ताईं फरार आहे। जी ठीक है, महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।